चूंडको भरिसां 0 पॉइंट ते मौजूद आहियूं जिते फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां जेके उस्ताद रखिया विया आहिनि उहे चूंडको सांगड़ रोड ते एहतजाज कर रहिया आहिनि। गवर्नमेंट BCS बेसिक एजुकेशन कम्युनिटी में असांखे हाणे सूबनि जे हवाले कयो वियो आहे। असांखे का ख़बर नाहे त असांखे रेगुलर रखियो वियो आहे या ईअं धिके उमाणे छॾियो आहे पंहिंजी जान छॾाइण लाइ। फेडरल गवर्नमेंट खे असां बचड़ा पढ़ाईंदे तक़रीबन असां 1000 खां वठी करे बचड़ा पढ़ाया आहिनि ऐं वॾी माना ख़िदमत कई आहे। असां बचड़नि खे पढ़ायो आहे। वफ़ाक़ असांखे सिंध जे हवाले कयो त रेगुलर करे पोइ सिंध जे हवाले करे वञनि। असांखे अॼु 11 तारीख़ खां वठी सिंध गवर्नमेंट जे हवाले कयो वियो आहे। उन्हनि स्कूलनि में शिफ्ट कयो थो वञे। बराए महिरबानी वज़ीर आला सिंध खे बि अपील था कयूं त असांखे रेगुलर करे नॉन डेवलपमेंट में आणे पोइ असांखे सिंध वसूल करे। ना आहे असांखे वफ़ाक़ पगार ॾींदो रहंदो आहे 8-9 महीननि खां पोइ। हाणे असांजी तक़रीबन 8 महीना थिया आहिनि, पगार बंदि आहे। तालीम जे वज़ीर शफ़क़त महमूद खे इहो असां मुतालबो कंदासूं त असांखे बिना मुस्तक़िलीअ जे सूबनि जे हवाले कयो वियो आहे ऐं असांखे जेको आहे सो मुस्तक़िल नथो कयो वञे। इन्हनि जे लाइ असां एहतियात कंदासूं ऐं रोडनि ते बि इन जे करे ईंदासूं। हिननि वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध हुकूमत खे मुतालबो कयो आहे त असांखे रेगुलर पको कयो वञे। कैमरामैन इमरान अली मलाह सां गॾु ख़ालिद मलाह, सिंध TV न्यूज़।